प्रोग्राम आईना आहे अक्स ऐं आवाज़ इन सफ़र में आऊं आवां जो मेज़बान बशीर उठे जो। साईं मुंहिंजे हथनि में हिन वक़्तु हिकु शाइरी जो किताबु आहे। किताब जो नालो आहे चांडोकिन में प्यार ऐं हिन किताब जो लेखक आहे अली गुल गबोल। नज़म, नसरी नज़म ऐं गज़ल गीत हिन किताब जो अहम हिसो आहिनि। हिन किताब खे पढ़ी ॾिसंदो त तव्हांखे इहो अहसासु ज़रूरु थींदो त अली गुल गबोल जदीद शाइरी करण जो फ़न ईअं ॼाणे थो जीअं सोनारो सोन जे घाड़ेटनि सां किन कुंवारनि पेरनि लाइ पाज़ेबू घड़ींदो आहे। जी हा, अली गुल गबोल जी किताब चांडोकिन में प्यार मां चूंड नज़म अवां सजण जे नाव कयां थो। उमेद आहे त अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। नज़म जो उनवान आहे निरास सोचूं। निरास सोचूं अञा थो भटकनि, निरास सोचूं अञा थो भटकनि, उदास शामूं नदी जे कछ ते लुॾियूं त चूड़िन पुकारियो मूंखे। लॻे थो अॼु उन छॾे करायूं चुनी खे आहे उॾार अरपी, खिज़ां खे मुर्की बहार अरपी। बहार जंहिंजे बदन खे छुहंदे हली त वेही मल्हार बंजी, चपनि में पोती विझी न चइजां वरी जे विछड़ियसि त कोन मिलबो। वाह, चपनि में पोती विझी न चइजां वरी जे विछड़ियसि त कोन मिलबो। असां त तोते दुनिया छॾी आहे, भले भुलाइण सदियूं के ॻाल्हियूं कंदी हली वञ सखी सनम तूं। पिरी पचारूं असां ई तुंहिंजूं, ॿुधाए अञा छॾियूं किथे आहिनि। असां पखियुनि खां इहो पुछियो आहे त इहे उदासियूं थधियूं ई रातियूं, इहे उदासियूं थधियूं ई रातियूं, अकेलो आऊं गरम ॻोढ़ा, नंढी धरती वॾा विछोड़ा, ॿुधाए कहिड़े सबब तो सुहिणा। हा, नंढी धरती वॾा विछोड़ा, ॿुधाए कहिड़े सबब तो सुहिणा। भुलाए दिलि तां यको छॾियो आहे, उदास दिलि ही वरी बि तुंहिंजे अचण जो सोचे तगी रही आहे। हयाती मुंहिंजी सवा तो हाणे थकल मुसाफ़िर लॻी रही आहे, ततल को थरबर लॻी रही आहे। थकल मुसाफ़िर लॻी रही आहे, ततल को थरबर लॻी रही आहे, ततल को थरबर लॻी रही आहे।